हिन उमिरि में खारो छाण खां वठी अॼु हिते सिंध जी दिलि कराची पहुतो आहे। हितां खां सुभाणे 11 वॻे गवर्नर हाउस साईं वेंदो। मुंहिंजे मोहतरम शाह साहब एसएचओ साहब जो नालो मूंखे कोन थो अचे, साईं शबीर साहब एसएचओ मूंखे चयो त बाबा तव्हां या भिटाई ते वेंदा आहियो या हिते कब्रिस्तान ते ईंदा आहियो। दादा असल में खारो छाण खां साईं हलियो आहे सॼी सिंधी क़ौम खे जाॻाइण जे लाइ। अॼु ॾिसो साईं साहब माण्हू जेके आहिनि उहे मुअल न आहिनि, उन्हनि खे जीअरनि में कीअं शामिल कंदव। भिटाईअ खे असां पारां तारींदासीं, हिन क़बरनि खे असां पारां तारींदासीं। मां पंहिंजी पार्टी खे मिलाए करे सभिनी क़ौम परस्तनि खे इहो अर्ज़ु कंदुसि त साईं मोहम्मद अली शाह जो साथ ॾियो, साईं मोहम्मद अली शाह खे मान ॾियो, साईं मोहम्मद अली शाह जी जदोजहद खे सलाम करियो जेका हिन जदोजहद कई आहे सिंधूअ ख़ातिर। अगरि साईं जे इन पंथ खे, साईं जे हिन पेरनि खे न चुभियोसीं त सुभाणे इहे डैम बि ठहंदा, इहे सभु वॾा वॾा मनसूबा थींदा। तंहिं करे मां पंहिंजे सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त सुभाणे सभु कामकार छॾे सभु पार्टियुनि वारा हिन मैदान अमल ते अचनि ऐं चीफ जस्टिस खे ऐं इमरान खान खे ऐं हिन इदारनि खे ॿुधाईं जेके हिन डैम खे बनाइनि था, जेके हिन डैम जा हामी आहिनि। थींदे उन्हनि में कहिड़े बि भले सिंधी जूं पार्टियूं हुजनि, असीं उनजी मुखालिफ़त कंदासीं। तंहिंखे गुज़ारिश आहे त वधि में वधि लखनि जी तादाद में जे 23 मार्च ते शहीद बशीर खान कुरैशी सॼी दुनिया खे ॿुधायो त सिंध जागी आहे ऐं सुभाणे इहो जागी ॾियो जीअं सिंध।